अॼु हज़ारे माण्हू आहिनि। जेकॾहिं असां सम्झूं पिया जेकॾहिं ही मुहज़ब हुकुमरान आहिनि, हिननि खे अवाम जो मैंडेट सम्झनि था त असांजे अवाम जो मैंडेट आहे, अवाम जे एहतिजाज खे हिननि खे इज़त ॾियणु खपे। छाकाणि ॿियो कोई एहतिजाज कोन्हे, हीउ रेफरेंडम आहे। मटियारियुनि जूं सभई जमायतूं तव्हां ॾिसो पिया त पीपल्स पार्टी बि हिन में शामिलु आहे, PTI बि शामिलु आहे, कॉन्फ्रेंस जूं सभई जमायतूं शामिलु आहिनि। इवन हुकुमरान पार्टी आहे जंहिंजो झंडो लॻो पियो आहे, जंहिंजो शहबाज़ शरीफ़ फोटो लॻो पियो आहे। मतिलबु त को बि सियासी वर्कर, का बि वकील, को बि सहाफ़ी, सभु जा सभु माण्हू अवाम चाहे थो त असांखे ॿियो टूल प्लाज़ा न खपे। हिननि खे हिन एहतिजाज जेको ही अवाम ते ज़ुल्म मढ़ियो वियो आहे, मुसलसल जेके हिन टैक्सिस हया पिया वञनि, वरी ही जेका हाणे त लोकल सतह ते बची बीठा आहिनि त मटियारीअ वारो माण्हू जेको पोरियो करणु वञे त उहो बि हिननि खे टैक्स ॾे। सुज़ुकीअ जो किराए भरण में पूरो लॻो पियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन सां किराया वधंदा बि अवाम ते बोझ थींदो। सो हीअ मुसलसल जेका असां हेड़ी सर्दीअ में, हेड़ी परेशानियुनि में, हेड़ी महांगाई दौर में माण्हू असां सां गॾु आहिनि। हीअ ट्रक वारा, बस वारा, जेके इहे टैक्सियुनि वारा, इहे सभु असां सां गॾु सहमत आहिनि त तव्हां सही था करियो। हू न असांखे ताउन जो यकीन ॾियारियो आहे ताकी जे तव्हां चओ त 24 कलाक लाइ बि असीं बीहण लाइ तयारु आहियूं ऐं तव्हां सां गॾु आहियूं। हे पठान आहिनि, पंजाबी आहिनि, बलोच आहिनि, सिंधी आहिनि, महाजर आहिनि, जेके बि आहिनि सभु असां सां गॾु हिते बीठा आहिनि ऐं चवनि था त असां तव्हांजे लाइ 24 कलाक बीहंदासीं। असां गाॾियुनि जूं इंजणूं बंदि करे छॾियूं आहिनि, हाणे तव्हां जीअं चओ, पर असां नथा चाहियूं त एम्बुलेंस वापारी एसोसिएशन जे तरफ़ां असीं हिते आया आहियूं। असीं वापारी इहो ई चाहियूं था त जॾहिं असां त अॻे ई असीं टैक्स ॾियूं पिया ऐं जॾहिं मखदूम जमील जमा साईं हिकिड़ो ख़तु लिखियो हो NH वारनि खे, त हुन में इहो लिखियो आहे त असीं 35 खां 60 किलोमीटर ते ट्राए कयूं था, त असीं अॻे 55 किलोमीटर ते त अॻे ई ऑलरेडी टैक्स ॾियूं पिया न। जे अगरि तव्हांखे टैक्स असां खां भला वठिणो ई आहे, जे असांखे तव्हांखे तंग करिणो ई आहे त तव्हां 10 जो 20 करे इहे ॾियो, उहो असीं उते ॾियण लाइ तयारु आहियूं। तई असांजी मैशत खे हथ सां तबाह करण लाइ तई ते हिकिड़ा ग़लति माण्हू वठी ईंदो जिन खे माना तव्हां असांजे राह गुनाह जो असांजे शहर जो अमन ख़राबु करणु चाहियो था। ॿियो त कुझु बि कोन्हे। छा मसइलो आहे? टैक्स तव्हांजी कलेक्टेशन छा पई हले, रोज़ानो केतिरा माण्हू मरनि पिया। तव्हांखे सिर्फ़ु असां वापारियुनि खे तबाह करिणो आहे, असांखे तव्हांखे रोडनि ते आणणो आहे, केॾीमहिल कंहिं नाले सां, केॾीमहिल कंहिं नाले सां। IMF तव्हांखे चए थी त तव्हां आवाम खे परेशान करे असांखे टैक्स जेको आहे मटियारी में हीअ जेको सेकंड टूल प्लाज़ा तामीर कयो पियो वञे, असां था चऊं त इहो न थिए। छो न थिए त ही टिनी सूबनि में किथे बि कोन्हे को, ऐं असांजे सूबे में छो पियो थिए? असांखे था चवनि त हर 35 किलोमीटर ते टूल ठहंदो। इहा NH जी पॉलिसी आहे त NH जी पॉलिसी सिर्फ़ु सिंध जे लाइ आहे छा? NH सॼे पाकिस्तान जे लाइ आहे। KPK बलोचिस्तान पंजाब जे लाइ बि आहे। त इन करे असीं जेको गैर कानूनी, गैर आइनी ऐं गैर अखलाक़ी तरीक़े सां ही टूल प्लाज़ा जो क़ाइमु थो कयो वञे, इहा सिधी सही ही मटियारी आवाम जो इतिहाद जेको आहे असांजो, जेको सभिनी सियासी समाजी तंज़ीमुनि जो इतिहाद आहे, ही उन्हनि जे तरफ़ां कॉल ॾिनल हुई त नेशनल हाईवे ते जॾहिं ज़िले मटियारी में हिकिड़ो टूल मौजूदु आहे ऐं मटियारी जे ॿिए पासे जामशोर में टूल मौजूदु आहे, त इहा गुंडागर्दी, इहो गुंडा टैक्स ते न कयो वञे। छो त नेशनल ज़िले जा सहाबी दोस्त हुयो, उन्हनि जी महिरबानी, उन्हनि जो वॾो किरदारु रहियो आहे। इन टूल प्लाज़ा खे जो गैर कानूनी टूल प्लाज़ा ठहे पियो, उनजे ख़िलाफ़ु जदोजहद में अवामी तव्हां गॾु रहिया आहियो। ऐं तव्हां ॾिसो त हिकिड़े ज़िले में 2 टूल प्लाज़ा ठाहिण इहो बिल्कुलु गैर कानूनी ऐं गैर मुनासिबु आहे। हितां जी अवाम शदीद परेशान थींदी। जे बारे में कुर्बानी ॾिए। जेकॾहिं ही टूल प्लाज़ा रहियो त असांजो ज़िलो, असीं इलाइक़े जा माण्हू बर्बाद थी वेंदासूं, असीं पैसा किथां आणींदासूं।